रजी अचे शलतो सा रजी अचे शलतो सा ओ मिठा राम तो सा रजी अचे तो सा मिठा राम तो सा मीरा जियन पायो घन श्याम तो सा मीरा जियन पायो घन श्याम तो सा सबने की चवणो जी ही वक्त अथवा आशीष ऐं कृपा जो समय एक एक पंक्ति में असां ध्यान ॾींदासीं। ॾिसो कवि जी को केॾो सुंदर कल्पना कई आहे हिन भजन में। कूड़ो प्यार करणो असांखे उन सतगुर सां जीअं ठूठ लॻी ऐं सायरी वॻी ईअं चवंदा आहियूं अहिड़ो प्यार न करणो आहे। अहिड़ो असांखे सतगुरु सां प्यार करणो आहे जीअं सतगुरु असांखे यादि करे। सभई हथनि सां ताड़ी वॼाईंदा ऐं इहो भॼन सभिनी खे चवणो आहे। जेकर न चवंदव त पोइ अध में जेको आहे इहो भॼन बंदि कंदासीं। सब खां पहिरीं त ताड़ी सुर में वॼायो। कीअं वॼाईंदा? हिन ताड़ी में साईं आनंद कोन पियो अचे। भाई स्पैड की ताली बंद करो। हाणे ॿुधायो अब ढोलक भी बंद। जय हो। अञा जोर सां, अञा जोर सां, अञा जोर सां। जय हो। सभी गजी चऊं रजी अचे चल मिठा राम तो सा 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 मीरा जियन पायो घन श्याम तो सा मीरा जियन पायो घन श्याम तो सा मीरा जियन पायो घन श्याम तो
सदा गद गुमा घनश्याम तो सदा गद गुमा घनश्याम तो सदा गद गुमा घनश्याम तो सदा गद गुमा घनश्याम तो सपनन में हो जा श्याम तो सुमंदे सपनन में हो जा श्याम तो सुमंदे हो जा श्याम तो सुमंदे सपनन में हो जा श्याम तो हो जा सुबह शाम घनश्याम 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 तो साईं